अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सा गडावाया संझा सैयद ऐं मां आहियां कायनात शेख। हल्लासी हेडलाइंस तरफ। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी विच में छिकताड़। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वज़ीर आज़म इमरान खान खे ख़त लिखी छॾियो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त अली ज़ैदी पार्लियामेंट ॿोली ऐं रवैये जो लिहाज़ नाहे कयो। अली ज़ैदी सभिनी जे साम्हूं नामुनासिब रवैयो इख़्तियार कयो। वॾे वज़ीर जे ख़त ते वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी जो जवाबी ख़त। अली ज़ैदी जो चवणु आहे त इंतिज़ामी मामला हलाइण वॾे वज़ीर जे वस जी ॻाल्हि नाहे। चोरनि जो सहूलतकार वॾो वज़ीर पाण खे जवाबदेह नथो सम्झे। सिंध में पुलट खां सिवा कुझु बि नज़र नथो अचे। नैब पीडीएम सरबराह मौलाना फजल रहमान खिलाफ एक बी इंक्वायरी खोले छॾी। नैब मौलाना फजल रहमान जे भाउ ज़ियाउर रहमान के अंगारे ते तलब करे वरितो। 2007 में ज़ियाउर रहमान के गैर कानूनी तौर प्रोफेशनल मैनेजमेंट सर्विस में शामिल करण जो इल्जाम। नैब पेशावर केपी जे अॻूणे चीफ सेक्रेटरी खे बि तलब करे वरितो। इलेक्शन कमीशन स्क्रूटनी कमेटी जी रिपोर्ट खां पोइ परॾेही फंडिंग केस ते खुलियल ॿुधणीअ जो ऐलान करे छॾियो। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान तरफ़ां जारी कयल वज़ाहती बयान में चयो वियो आहे त परॾेही फंडिंग केस में स्क्रूटनी कमेटीअ जी कार्रवाई खे ओपन न कयो वेंदो। कमेटीअ जी रिपोर्ट मिलण खां पोइ खुलियल ॿुधणी कई वेंदी। गुर्बत ऐं बेरोज़गारी जी वर चढ़ियल अवाम खे महांगाई जी तूफ़ान धोड़े छॾियो आहे। गेह, कुकिंग ऑयल, बसर, दालुनि ऐं गोश्त सूदो अवाम वापे जी 19 शयूं महांगियूं थी वियूं आहिनि। शुमारियत खाते जो चवणु आहे त पेट्रोल ऐं डीज़ल सूदो आम वापे जी शयुनि जे अघनि में वाध सबबि महांगाई में इज़ाफ़ो थियो आहे। सिंध हाई कोर्ट अदालती हुक्मनि ते अमल न करण ते कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद मोहसिन शाह, डीसी अबरार जाफरी, असिस्टेंट कमिश्नर तारिक सोलंगी, सीएमओ रज़ाक शेख, इंजीनियर जुल्फ़िकार अबरो खे तौहीन अदालत जा नोटिस जारी करे छॾिया। इंतिज़ामिया खे 25 फ़रवरी ताईं अमलदार रिपोर्ट पेश करण जो हुकुम। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 43 ॼणनि जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतुनि जो अंग वधी 11,247 थी वियो। एनसीओसी मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,927 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग वधी 5,30,818 ताईं पहुतो। दादू जी अदालत में उम्मे रुबाब जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी जज मोकल ते हुजण सबबि 6 फ़रवरी ताईं मुलतवी करे छॾी। उम्मे रुबाब जो चवणु आहे त पुलिस मुख्य जवाबदारनि खे बचाइण लाइ विर्सत आयल हथियार ज़ाहिर नाहे कयो। जेकॾहिं पुलिस जांबाज़ीअ जो मुज़ाहिरो कयो त घेराव कंदासीं। सरदार चांडियो चयो आहे त असांखे का बि परेशानी नाहे, परेशान मुख़ालिफ़ आहिनि। हथ दाह कनि था ऐं लाड़काणे जी अदालत में पाण तारीफ़ूं पिया वठनि ऐं दाहूं बि पाण पिया करनि। हैदराबाद में अली पैलेस वेझो प्लास्टिक जे दुकान खे बाहि लॻी वई। 20 माण्हुनि खे ॿाहिरि कढियो वियो। 2 ॼणा ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त दुकान खे बिजली जे शॉर्ट सर्किट सबबि बाहि लॻी आहे। सरहद वेझो डंपर जे टकर में नौजवान फिदा हुसैन महर फौत थी वियो। मदे जी लग मिर्ज़ापुर बस स्टॉप पर तेज़ रफ़्तार ट्रैक्टर तां पोरियत माशन मंगी हयाती विञाए वेठो। ठटे भरिसां कराचीअ खां टंडू मोहम्मद खान वेंदड़ वैन कल्टी, 6 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल। गंबर भरसा काचे जे ॻोठ कलब जतोई में जतोई बिरादरी जी 2 धुरियुनि में पुराणे तकरार तां ॿीहर कर खयो। फायरिंग में 1 ॼणो मारिजी वियो। इलाइक़े में छिकताण।
खानपुर जे नापरकोट थाणे जी हद इंडस हाईवे लंजो लाड़ी वटां 1.5 महीनो अॻु हथियारबंदनि हथां अगवा थियल कोटकी वासी ड्राइवर फिदा हुसैन बमरो खे पुलिस बाज़ियाब कराए वरितो। गौसपुर ऐं करमपुर में अगवा थियल 3 नौजवान बाज़ियाब न थिया। मुक़बिन यासीन जाफरी, गुलाम शबीर ऐं अमानुल्ला नंदवाणी जे वारसनि जो इंडस हाईवे ते एहतजाजी धरणो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त 3 नौजवान धाड़ेलनि वटि क़ैद आहिनि, पर पुलिस संदन बाज़ियाबी लाइ के बि क़दम न खंया आहिनि। मुबारकपुर भरसा गोच पीराणो बीरल में मासूम निंगरी पानी के तलाव में बुड़ी फौत थी वही। निंगरी नादिया चांग जो लाश घर पहुंचण ते कोहराम मची वियो। टंडोलायर में सेशन कोर्ट ॿाहिरां नारी खे पुलिस पारां हिरासत में वठण जी कोशिश। मुज़ाहिमत दौरान छिकताण नारी नाज़ बीबी खे वारसनि, वकीलनि ऐं शहरनि छॾाए वरितो। नारी इल्ज़ाम मढ़ियो आहे त बासर पुलिस जी मदद सां अगवा करणु चाहे पियो। इंसाफ़ फ़राहम कयो वञे।